नाज़िन सॼी सिंधिया ख़ैरपुर में भी बरसात ऐं ॿोॾि तबाही मचाए छॾी, मुतासिरनि जी वाहुर न थी। उन हवाले सां ॾिसूं था शकील चांवरी जी रिपोर्ट। खैरपुर में मुसलसल जारी रहंदड़ बरसात तबाही मचाए छड़ी आहे। खैरपुर में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 100 खां वधीक फौत थी चुका आहिनि, जॾहिं त हज़ारें घर किरण सबबि लखें माण्हू बेघर थी विया आहिनि। मुतासिरीन बुखूं काटण ते मजबूर आहिनि, पर उन बावजूद खैरपुर जा चूंडियल नुमाइंदा मंज़र आम तां ग़ाइब आहिनि। मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मुतासिरनि पारां मुसलसल एहतिजाजनि जो सिलसिलो पिणु जारी रखियो वियो आहे। उन हवाले सां मुतासिरनि जो चवणु आहे त हर शइ जायूं बायूं किरी पियूं, फसल बसल तबाह थी आहे, माल मिल्क मरी आहे, कुझु न बचो आहे, बस जान जे जेके लटा पाता आहिनि असां पाए निकिता आहियूं। हर शइ तबाह थी वियो आहे, सॼी तबाही थी वई आहे। मींहुं बरसाति तबाही करे छॾी आहे, कोई नुमाइंदो कोई बि न आयो आहे। अञा बि असांखे जुमिनी साहिबु कुझु असांजी मदद कई आहे। असांखे वॾी तकलीफ़, घर किरी पिया, असांखे वॾी तकलीफ़ आहे, कोई नुमाइंदो न आयो आहे। अञा मबी साहिब खे वरी बि पूरी बचाए करे कयासीं। न असां वटि MP आयो आहे, न MNA आयो आहे। वोट वठण ईंदा आहिनि, बाक़ी असां ॾे कोई बि लड़ी न आयो आहे। असांजो क़ब्रिस्तान आहे, आबाई क़ब्रिस्तान आहे। असां त असांखे चवां ज़िले इंतिज़ामिया खे MP MNA खे इहो ई अर्ज़ु कंदासीं त असांखे पाणी कढाइजनि, घर हवेलियूं टही वियूं आहिनि। खैरपुर ज़िले में क़यामत सुगरा जो जेको आहे सो मंज़र आहे। हिन वक़्तु को ॻोठ कोन्हे जेको बचियल हुजे, को घर कोन्हे जेको किरियो हुजे। हिन वक़्तु जेको आहे सो इंतिहाई सम्झो क़यामत जो मंज़र आहे। हिन वक़्तु सभिनी खे सियासी, समाजी, मज़हबी सभिनी तफ़रक़नि खां हटी हिन जी मदद करणु घुरिजे। मुसीबत जे मारियल अवाम खे जिते चूंडियल नुमाइंदनि विसारे छॾियो आहे, त ॿिए तरफ़ खैरपुर जूं कुझु तंज़ीमूं ऐं कुझु मुख़ैर हज़रात मुसीबत जे मारियल अवाम जी ख़िदमत में पेश आहिनि। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ TV, खैरपुर।